रहमान रहीम सब का परियां तो शुक्रगुजार आया सिंधी मीडिया जो जैं असो हमेशा मौक़ुफ़तो है असो आवाज़ बुलंद किया है। असां IBA पास PhD GST 40+ वेटिंग कैंडिडेट्स आहियूं जेके गुज़श्ता 405 ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहियूं। अॼु भी असांजी लाड़काने में 6 ॾींहं कैंप क़ाइमु आहे। दिसंबर में भी असांजी कैंप क़ाइमु हुई। मोहतरम जमील अहमद सुमरे साहब जे वाइदे वफ़ा जे करे असां कैंप ख़त्म कईसीं, पर अफ़सोस सां चवणो थो पए 10 जुलाई ते जेको हिननि फ़ैसिलो असांजो करणो हो कयो ॿियनि जो, असांखे लोलीपॉप ॾिनो वियो, उन जे करे असां वरी वराए कैंप इंस्टॉल कई आहे त असां सां ज़ुल्म थियो आहे। हींअर ई असांजो हिकु साथी बिल्कुलु बेहोश थियो आहे, किरी पियो आहे हेठि, ऐं उनजी गर्मी 51 सेंटीग्रेड 50 सेंटीग्रेड लाड़काने जी गर्मी आहे। उन गर्मीअ में हू बेहोश थी चुको आहे। उनजी हालत तव्हांजे साम्हूं आहे। यकीनन इहो वॾो ज़ुल्म आहे सिंध जी मेरिट सां, इहो वॾो ज़ुल्म आहे त असां IBA जहिड़ी साख खणण वारे इदारे मां टेस्ट पास कई आहे। 40+ वारा आहियूं, असां को 33-32 वारा न आहियूं सर। असां टेस्ट पास कई आहे ऐं असां लाड़काने जे शहर जा आहियूं, या त इहो असां सां इंसाफ़ कयो। ज़ुल्म इन जे करे थो कयो वञे असां सां। सर असां PhD GST वारा 405 ॾींहं मां चवां थो पाकिस्तान जी तारीख़ में जेकॾहिं को एहतजाज सभ खां वधीक मिले थो त उहो IBA पास PhD GST वारनि जो थो मिले। अॼु भी असांजी मरकज़ी कैंप कराची प्रेस क्लब ते क़ाइमु आहे। 405 ॾींहं कराची प्रेस क्लब ते ॾींहुं ऐं राति उते रहण, मां सम्झां थो त शायदि इहा हुकूमत जी नाहिली नाहे त ॿियो छा आहे। 405 ॾींहं हिकु साल खां वधीक अरसो जेकॾहिं पाकिस्तान जी तारीख़ में कंहिंजो को एहतजाज थियल आहे त उहो IBA पास PhD GST वारनि जो एहतजाज थियल आहे। जेकॾहिं पाकिस्तान जी तारीख़ में सभ खां वॾो जंहिंजो एहतजाज आहे उन सां इंसाफ़ कोन थो थिए त असां इन हुकूमत मां कहिड़ी तवक़ो रखूं। मां त चवां थो तव्हां ऐवाननि खे बंदि कयो, ऐवाननि खे ताला हणो, तव्हां इस्तीफ़ा ॾियो, तव्हां वञी घर वियो। जॾहिं तव्हां पंहिंजे नौजवाननि, सिंध जे नौजवान नियाणियुनि ऐं नौजवाननि सां इंसाफ़ नथा करे सघो त तव्हांखे ऐवाननि में वेहण जो बि को हक़ कोन्हे। नौजवाननि खे मौक़ो ॾियो त उहे ऐवाननि में अचनि, घटि में घटि पंहिंजी अवाम जी सार संभाल त लही सघनि। जेको अवाम सां ज़ुल्म थी रहियो आहे उनजे इंसाफ़ जे लाइ उनजो हाल हवाल पुछी सघनि, उन्हनि जा बाह बेली थी सघनि। जेकॾहिं तव्हां खां इंसाफ़ नथो पुॼे तव्हां इस्तीफ़ा ॾियो, नौजवाननि खे मौक़ो ॾियो त उहे ऐवाननि में वेही घटि में घटि पंहिंजी सिंध जी नियाणियुनि खे दर पदर त ॾिसण न चाहींदा। घटि में घटि सिंध जे नौजवाननि सां जेको 405 ॾींहंनि खां ज़ुल्म थियल आहे उहो ज़ुल्म थियण त न ॾींदा। नौजवान ईंदा त मुस्तक़बिल सिंध संवार बि। मां चवां थो अवां जेकॾहिं तालीम जो वज़ीर सरदार शाह साहब जेकॾहिं तव्हां पंहिंजी अञा जी ख़ातिर फ़ैसिलो 10 जुलाई ते ॾिनो आहे, ठीकु आहे, अवां वॾा आहियो, असां अवां जी इज़त जे ख़ातिर अवां जे ख़ातिर चऊं था त ठीकु आहे, तव्हां पंहिंजी मनमानी हलाई। असांजूं सीटूं कैडर वारियूं सीटूं 1200 GST जूं सीटूं हुयूं, तव्हां उते 8,500 सीटूं ॾिनियूं, अञा बि मथे 8,500 खां मथे सीटूं ॾिनियूं। तो खटियो, असां हारायो, पर असां चऊं था त उन्हनि खे सीटूं तो ॾिनियूं, तुंहिंजी जेका अना हुई उहा पूरी थी। हाणे असां सां त इंसाफ़ कर न। असां बि त IBA जहिड़े साख खणण वारे इदारे मां टेस्ट पास कई आहे। पॉलिसी अवां जी ठहियल आहे, पॉलिसी असां न ठाही आहे। 40+ ते पास अवां रखियो आहे, मां नाहे रखियो, IBA नाहे रखियो। अवां जी कमेटी, अवां जे माण्हुनि इन अवां जी जेको आहे सो कमेटी वेही करे 40% खे पास कयो आहे। ऐं अवां जा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि त 40% सभिनी खे असां ऑफर ऑर्डर ॾींदासीं, सभिनी खे भर्ती कंदासीं। काॾे आहे तुंहिंजा उहे वाइदा, काॾे वयूं तुंहिंजी उहे ॻाल्हियूं? छा हाणे असां तोखे नज़र नथा अचूं? पंहिंजे इलाइक़नि में 2 दफ़ा टेस्ट वठो था, पंहिंजे इलाइक़नि में 32 मार्कुनि वारा 1 मार्क ग्रेस ॾेई करे 33 ते हार्ड एरिया करार ॾेई करे तव्हां खणो था। मूंखे त सर हैरात थी अचे त पाकिस्तान जा 2 इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेको सिंध जे तालीम जो वज़ीर आहे उनजो इलाइक़ो हार्ड एरिया। पाकिस्तान सिंध जो जेको CM आहे उनजो इलाइक़ो हार्ड एरिया। ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे त जेको तालीम जो वज़ीर आहे पंहिंजे तालके पंहिंजे शहर खे तालीम नथो ॾेई सघे, हार्ड एरिया करार थो ॾे। CM पंहिंजो जेको 18 सालनि खां हिन जी हुकूमत आहे, CM पंहिंजे इलाइक़े खे हार्ड एरिया ॾिनो आहे। CM पंहिंजे इलाइक़े खे 2 दफ़ा SNE मंज़ूर कराई आहे। 18 सालनि खां सिंध में बक़ाया ज़िला उनखे नज़र नथा अचनि। छा सिर्फ़ु CM हू पंहिंजे इलाइक़े जो आहे जिथे हुन 2 दफ़ा SNE मंज़ूर कराई आहे? उनखे लाड़कानो, कंबर, शदाद कोट ॿिया शहर नज़र नथा अचनि? छा हू CM सिर्फ़ु पंहिंजे इलाइक़े जो आहे? मां त अफ़सोस सां चवां थो असांजो जाइज़ मुतालबो आहे 5 अगस्त ते असांजे हक़ में फ़ैसिलो ॾियो, जेको असांजो कानूनी आइनी शरई तौर ते असां पंहिंजो जाइज़ आहियूं। असांजा मुतालबा मञी करे असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। असां उर्दू में ॻाल्हायां, सिंधी में? अस्सलाम वालेकुम। असां IBA 40+ PhD GST वेटिंग कैंडिडेट्स आहियूं। मुसलसल असांखे 403 ॾींहं थी विया आहिनि पूरी सिंध में एहतजाज आहे। लाड़काना में 50 सेंटीग्रेड जी गर्मी आहे। 6 ॾींहं थी विया आहिनि असां कैंप क़ाइमु कई आहे। 6 ॾींहं थी वियो आहे असांखे। हे हालत तव्हां थोरो ॾिसो त असांजा ॿाहिरि बेहोश थी विया आहिनि।
हे अहिड़ी गर्मी में 50 सेंटीग्रेड जी गर्मीअ में कोई फेबरवरी ते सर जमील अहमद सूमरो आया हुया उन टाइम में मथे ते हथ रखियो त न्याणियूं वाकई तव्हां सां ज़ुल्म थियो आहे ज़्यादती थी आहे त पोइ हाणे छो न आया आहिनि हाणे आख़िर छा नुमाइंदनि खां बग़ैर लाड़काणो छा हुकूमत खां बग़ैर आहे नुमाइंदनि खां बग़ैर आहे असां उन्हनि नुमाइंदनि खे वोट ॾेई चाढ़ियो आहे मथे कुर्सियुनि ते वेहारियो पोइ छो असां ॾे लड़ी तक न आया आहिनि ऐं मां ॿी ॻाल्हि त सरदार शाह जी नाअहली जी वजह सां ई ऐं सॼी इहा उन्हनि जी ग़लति पॉलिसियुनि जी वजह सां नाअहलीअ जी वजह सां अॼु असां नौजवान ऐं न्याणियूं रोडनि ते आहियूं 40 खां वठी 60 ताईं PSC JST जा वेटिंग कैंडिडेट्स रोडनि ते आहियूं असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं हाणे जेकी 15 अगस्त ते जेकी मीटिंग थींदी कमेटी जी त उन्हनि कमेटी मेंबर्स खे चवंदमि त महिरबानी करे दोस्तियूं न निभायो तव्हां काइंडली मेरिट खे ॾिसो मेरिट सां इंसाफ़ कयो वञे सिर्फ़ु सरदार शाह जी न ॿुधो तव्हां पंहिंजो बि कुझु हलायो अगरि तव्हां पंहिंजो नथा फ़ैसिलो ॾेई सघो त तव्हां पोइ कमेटी छो जोड़ी आहे अगरि सिर्फ़ु सरदार शाह जो ई फ़ैसिलो आहे त कमेटी जुड़णु न खपे आहे न पोइ मां बिलावल भुट्टो ज़रदारी खे चवणु चाहींदसि छो त हे हुनजो शहरु आहे हुनजी माउ जो शहरु आहे लाड़काणो ऐं लाड़काणे मां ई बुखा थी मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी खे चवणु चाहियां थी त मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी कल्ह तव्हां ॾिसो कल्ह पंजाब जी उज़मा बुखारी जंहिं चयो हुयो त लाड़काणे में बिलावल भुट्टो जा जेके स्टूडेंट्स आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि पूरी सिंध में लाड़काणे खे त न ॾिस पंहिंजे घर खे त ॾिसो न त इहो त ॾिसो केॾी वॾी तनक़ीद हुई ऐं असां हेॾे पंजाब में मरियम नवाज़ उन्हनि खे लैपटॉप ॾिए थी ऐं को बि रोडनि ते न आयो हूंदो तव्हांजी तालीम जो मयार एतिरो आहे जो तव्हांजा पंहिंजे शहर जा पंहिंजे जेको आहे घर जा माण्हू रोडनि ते इन एहतजाजनि में इन इहा केॾी वॾी तंज़ आहे केॾो वॾो इहा बेइज़ती आहे कंहिंजी बेइज़ती आहे असांजे स्टूडेंट्स जी बि कैंडिडेट्स जी बि ऐं ॿियो पीपल्स पार्टी जी बि कंहिंजी वजह सां सरदार शाह जी वजह सां हिकिड़े सिर्फ़ु खसी सरदार शाह जी वजह सां पीपल्स पार्टी जी बि बेइज़ती थिए थी ऐं मिस्टर बिलावल भुट्टो जी बि थिए थी पंजाब केरु थो करे पंजाब तनक़ीद करे थो कंहिंजी वजह सां एजुकेशन मिनिस्टर जी वजह सां मां मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी खे चवणु चाहींदमि अगरि तव्हां सिर्फ़ु इहे छॾे ॾिना आहिनि पंहिंजा पंहिंजे मिनिस्टर्स खां पुछाड़ो कयो उन्हनि खां पुछो उन्हनि खां नथा पुछी सघो त तव्हां पंहिंजे लाड़काणे घर अचो तव्हां ॾिसो छहों ॾींहुं अॼु कैंप लॻल आहे असांजी छहें ॾींहं में नौजवाननि न्याणियूं गर्मीअ में 50 सेंटीग्रेड में अचनि था असांजा ॿाहिरि बेहोश थी विया आहिनि हाणे खणी विया आहिनि उन्हनि खे अस्पताल हे इहो इंसाफ़ आहे कोई हुकूमत जो नुमाइंदो ई न आयो आहे हाणे असांजो मुतालबो इहो आहे त काइंडली असां सां इंसाफ़ कयो वञे 5 अगस्त ते असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो वञे मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी खे असां ख़ासि करे स्पेशली पर्सनली हुनखे चऊं था त तव्हां अचो असांजी कैंप ते तव्हांजो घर आहे लाड़काणो तव्हां कैंप ते अचो असांखां पुछो छा मसइला आहिनि छा न आहिनि असां सॼो प्रूफ सां विथ प्रूफ सां तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त हे असांजा मसइला आहिनि असां वटि प्रूफ्स पिया आहिनि असां तव्हांखे ॾेखारींदासीं मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी उहे सभु प्रूफ्स तव्हां अचो असांजी मोस्ट वेलकम तव्हांजो घर आहे लाड़काणो